अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन अरबानी तव्हीं ॾिस रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी। जी दोस्तों जीअं त अॼु हलंदासीं MP चीफ सरदार मीर आबिद ख़ान सुंदराणी साहब जेको असांजा सरदार साहब आहिनि उनखे ईद मुबारक ॾियणु अची सघिया त तुंहिंजा व्यू तव्हांखे ॾेखारींदासीं। एंड ताणी व्लॉग लाज़मी ॾिसिजो। अॼु जो व्लॉग तमामु मज़ेदार व्लॉग थियण वारो आहे। फ़िलहालु तव्हां थोरा घणा ई फ्रंट साइड जा व्यू ॾिसो जिते राति बारिश जी हल्की हल्की गप थी वई आहे। थोरो असांखे ख़्याल सां हलणो पवंदो ऐं हलूं था तव्हांखे रस्ते जा व्यू बि लाज़मी ॾेखारींदा हलंदासीं ऐं हलूं था उन लोकेशन तरफ़। रूहानीचा दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। रूहानीचा दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। दीदार तई दिले अरमान तेई नाम सारा जानो कुर्बान। फाइनली दोस्तों मां हाणे घोटकी सिटी पहुची चुको आहियां। पहिरियों तव्हां सोचींदा हूंदो त दो अचानक पेड़नि वारी दुकान ते छो पहुची वियो आहे त असल में कंदरकोट मुंहिंजा दोस्त रहंदा आहिनि जंहिं फरमाइश कई त असां ॾे अचनि पियो त असांजे लाइ छा गिफ्ट कयूं। अचनि पियो त मां चयो उन्हनि जे लाइ ख़ाली वञणु मुनासिबु न आहे। इन जे करे ईद जी गिफ्ट मिठाई हूंदी आहे। मिठाई त मां उन जे लाइ घोटकी जा पेड़ा मशहूरु आहिनि। तव्हां दोस्तनि खे बि ख़बर आहे उहे वचूं वञूं था ऐं हाणे हलंदासीं पंहिंजी गाॾी छिकींदासीं। फाइनली दोस्तों हाणे मां उते पुॼी वियो आहियां लोकेशन ते जिथां असां कार पंहिंजी काहींदासीं ऐं पहिरियों सामान जेको मां ख़रीद कयो आहे उहो रखूं पिया पंहिंजी कार में। हे अधो ड्राइवर न आहे बल्कि भाउ आहे सिकंदर अरबानी। उहो गेट वग़ैरह ओपन करे पियो। हाणे मां हुन मिठाई वग़ैरह रखां पियो ऐं थोरी देरि में बाबा जान पोइ न आहे बसि उहो ईंदो उहो बि हलंदो असां सां गॾु। ऐं निज़ामुद्दीन मुंहिंजो भाउ जेको आहे त रेडी थिए पियो। हुनजी फ्रंट साइड में ऑफिस आहे बसि उहो रेडी थी वठे त पोइ असां हलंदासीं जेको आहे त तव्हांखे रस्ते जा व्यू बि लाज़मी ॾेखारींदा हलंदासीं। फ़िलहालु हे अधु असांजी हेल्प वग़ैरह करे पियो उनजी महिरबानी। ऐं कुझु ऑफिस जा व्यू आहिनि ऐं वरी उते शीशो नज़र त मुंहिंजो थोरो शौक़ी हणी वठूं पर आहे शीशे ते त बहितर आहे। ऐं थोरा घणा ऑफिस जा व्यू आहिनि जेके तव्हांखे ॾेखारियो पिया आहे। मुंहिंजे भाउ जी ऑफिस आहे। हे स्पेशल रूम आहे जेको हुनजो बंदि आहे। हिकु ॿी गाॾी उहो छॾियो हले थो हिकिड़ी गाॾी उहो छिकियो हले थो जंहिं ते असां वञूं पिया। फाइनली दोस्तों असां रेडी थी बसि निकिरी चुका आहियूं। हाणे हलूं पिया जेका त रस्ते जा व्यू तव्हांखे ॾेखारींदा हलूं पिया। हे मुंहिंजो भाउ निज़ामुद्दीन ऐं सिकंदर अॻो हलंदासीं। उहा बाइक जेकी आहे बाबा वारी उहा इन खे ॾींदासीं ऐं बाबा खे खणंदासीं। पोइ हलंदासीं उते पहिरियों फस्ट ऑफ ऑल त मीर साहब सां मिलंदासीं। उन खां बाद मां पंहिंजे दोस्तनि सां मिलंदुमि। थी सघिया त तुंहिंजा व्यू ॾेखारींदासीं न त डायरेक्ट वरी तव्हां सां लास्ट में मिलंदासीं दोस्तों। फ़िलहालु थोरा घणा तव्हांखे रस्ते जा व्यू ॾेखारींदा हलूं। साम्हूं पेट्रोल पंप ते पुॼी वियासीं त चयोसीं अॻ में गाॾी जी टैंकी फुल कराइणु बहितरु आहे उहा कराए वठूं। दोस्तों फाइनली असां टैंकी वग़ैरह फुल कराईसीं गाॾी जी। हाणे बसि रवाना थी चुका आहियूं पंहिंजी लोकेशन जी तरफ़ ऐं हलूं पिया। पहिरियों मीर साहब सां मिलंदासीं उतां जा थी सघिया त व्यू ॾेखारींदासीं न त माज़रत दोस्तों बाक़ी रस्ते वग़ैरह व्यू तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं तव्हांखे अॼु रोहड़ी वारी जेका त पुल जो बि दीदार लाज़मी कराईंदासीं। ऐं थोरा घणा गाॾी जा व्यू बैक साइड ऐं जेके अचनि पियूं बाईपास जा व्यू आहिनि तव्हां दोस्तनि सां शेयर कंदा हलो पिया। साम्हूं तक़रीबन दोस्तों असां रोहड़ी पहुची चुका आहियूं। हीअ रोहड़ी जेका सिटी इंटर चऊं पिया। रोहड़ी खां थींदा तव्हांखे पुल वग़ैरह जा व्यू ॾेखारींदासीं। पुल वग़ैरह जा तव्हां व्यू चेक करे वठो दोस्तों उहो ॾिसी वठो उन खां बाद में वरी मिलूं था दोस्तों। ऐं बसि हाणे असां इंटर छो पिया रोहड़ी में अंदरि ऐं थोरा घणा तव्हांखे पुल जा व्यू लाज़मी ॾेखारींदा हलंदासीं। ऐं दोस्तों तव्हां कमेंट्स बॉक्स में ॿुधायो त हीअ ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त इहे ॿुजूं एक्स्ट्रा थियूं बोतलनि जूं जे हिननि टंगे शयूं मथे थंभनि में तव्हांजी छा राय आहे त किथे हुजणु खपनि। ऐं थोरा घणा तव्हां साम्हूं पुल जा व्यू चेक करे वठो वरी पोइ बाद में मिलूं था। रूहानीचा दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। रूहानीचा दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेका दर्दो
gamana dagi bede to dushmanana duro beka dardo gamana dagi bede to dushmanana दीदार तई दिल अरमान तई नाम सारा जानो कुर्बान दीदार तई दिल अरमान तई नाम सारा जानो कुर्बान दोस्तों तव्हां पुल जा व्यू चेक कया पर मूंखे हीअ ॻाल्हि सम्झ में नथी अचे त चलो उहा त पुल थी वई वरी हीअ जेकी पुल एक्स्ट्रा आहे इहा छाजे करे आहे शायदि अंग्रेज़नि जो लोह वग़ैरह बची वियो हूंदो इन जे करे जेको आहे टोटो तयारु करे छॾियऊं अलाए जेको दरियाउ अलॻि थी वियो इन जे करे इहो तव्हां सीनियर ॿुधायो जंहिंजी उमिरि वग़ैरह वॾी आहे जेके कुराड़ा कुला आहिनि उहे कमेंट्स बॉक्स में ॿुधायो लाज़मी मां परेशान आहियां त हीअ टोटो अलॻि छो ठातो आहे इहो तव्हां दोस्त ॿुधाईंदो त असांखे वधीक ख़बर पवंदी इंशाल्लाह बसि जेको आहे त हाणे डायरेक्ट बसि तव्हांखे मीरसा वारे बंगले ते पुॼी करे उन जा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं बाक़ी फ़िलहाल जेको आहे पेंडिंग में रखूं था इन ॻाल्हि खे फाइनली दोस्तों असां मीरसा वारे बंगले ते पुॼण वारा आहियूं हे जेको आहे त नओं चाइना वारो बंगलो ऐं साम्हूं जेको आहे त उन खे नओं बंगलो करे छॾींदा आहिनि पर उहो कुझु साल पहिरियां तयारु थियल आहे हीअ हाणे तयारु थिए पियो बसि हाणे फ़िलहाल असां जेको आहे त इन में हलंदा त शायदि हिते बि असांजो प्रोग्राम आहे उन सां मिलंदा त उन खे मिलण खां बाद में वरी तव्हां सां मिलंदासीं जी दोस्तों छो जो उतां जा व्यू मां रिकॉर्ड मुश्किल करे सघियुमि नओं व्लॉगर आहियां फ़िलहाल जेको आहे वॾनि माण्हुनि वटि व्लॉग वग़ैरह रिकॉर्ड करणु मुनासिबु न आहे जी दोस्तों जीअं त माशाल्लाह मीर साहब बि मिलिया उन्हनि जी महिरबानी उन्हनि क़ीमती टाइम असांखे ॾिनो वरी उनखे थोरी जल्दी हुई उहो जल्दी इन करे हुई त भुटे साहिब जी वरसी हुई उन तरफ़ वञनि पिया लाड़काणे शरीफ़ त बसि उहे उन तरफ़ हलिया विया बसि असां सां मिलिया उन्हनि टाइम ॾिनो उनजी महिरबानी हाणे असां जॾहिं रेस्ट वग़ैरह कयूं पिया हिते चांहि वग़ैरह पीअंदासीं जे छीसी मानी वग़ैरह खाईंदासीं उन खां बाद में फारूक थी असां हलंदासीं पंहिंजे ॻोठ जी तरफ़ ऐं अॼु जो व्लॉग कंदासीं दोस्तों हिते एंड छो जो मां दोस्तनि वग़ैरह सां मिलियो आहियां हाणे थकिजी पियो आहियां काफ़ी जेको आहे त वक़्तु मां दोस्तनि सां बि जेको आहे त वेस्ट कयुमि दोस्त हिते ई मिलिया मीर साहब वारे बंगले ते उनखे मिठाई वग़ैरह ॾिनीसीं ऐं मीर साहब सां मिलियासीं बसि अॼु जो व्लॉग ज़्यादा न अची सघंदो छो जो असांजो घर पई त हाणे सिजु लही वेंदो बसि अॼु जो व्लॉग कंदासीं हिते एंड इंशाल्लाह सुभाणे नए व्लॉग सां गॾु मिलंदासीं दोस्तों अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।